प्रोग्राम फैसले घड़ी मां आहियां आफ्ताब मुगेरी। चवंदा त फ़ैसिला थियणु खपनि उहे फ़ैसिला तारीख़ी फ़ैसिला जंहिंजो तारीख़ खे इंतज़ारु आहे। फ़ैसिले जी घड़ी में अॼु ॻाल्हि कयूं त वॾा अहम फ़ैसिला थींदे नज़र अचनि पिया। अॼु तय आहे त सुपर पावर अमेरिका इहा वाज़े तौर ते धमकी ॾेई छॾी आहे त तयारियूं मुकमल करे छॾियूं आहिनि। ईरान ते कहिड़े वक़्तु बि हमिलो थी सघे थो। सिर्फ़ु फाइनल इशारे जो इंतज़ारु आहे त इशारो मिले यानी कि हुकुम मिले ईरान ते हमिलो कंदासीं। फील्ड मार्शल आसिम मुनीर डोनाल्ड ट्रम्प सां मुलाक़ात जेका कई आहे उहा बि वॾी आहे, अहम आहे। पाक भारत लाॻापा तारीख़ी मोड़ ते अची विया आहिनि, ICPR चवे पियो। हिन सां गॾोगॾु फील्ड मार्शल आसिम मुनीर जी जेको आहे सो वापार ऐं ॿियनि शोबनि में जेको आहे सो पाकिस्तान ऐं अमरीका में जेको आहे सो विच में ॻाल्हियूं जेके थियूं आहिनि उन में बि वॾी अहम पेशरफ़्त आहे। ईरान ऐं इसराइल जी हिन वक़्तु ताईं सभ खां वॾा मिज़ाइलनि जो हमिलो पासबान कयो आहे, जंहिंजो वीडियो मुख़्तलिफ़ TV चैनल ऐं आलमी मीडिया जेका ॾेखारी आहे उहा वॾी अहम आहे। ईरान हिन वक़्तु तय आहे त अमरीका चवे पियो उनखे न छॾींदासीं ऐं भरपूर जवाबु ॾींदासीं। इसराइल अमरीका खां पोइ तय आहे त बरतानिया हिन वक़्तु विच में पियो आहे। उहो चवे पियो त किथे न किथे अमरीका खे थधे दिमाग़ सां सोचणु खपे ऐं ॻाल्हियुनि जे ज़रिए जेको आहे सो को न को रस्तो कढणो पवंदो। हिन सां गॾोगॾु अमरीकन वज़ीर ख़ारजा जी बि जेको आहे सो सुभाणे मुलाक़ात तय आहे ऐं उहे थियणियूं आहिनि। हुन जा नतीजा छा पिया निकिरनि इहे वॾा अहम सुवाल आहिनि। पर कल्ह जेका मुलाक़ात हुई फील्ड मार्शल आसिम मुनीर साहब जी डोनाल्ड ट्रम्प सां, उन सां पाड़ेसी मुल्क हिंदुस्तान ऐं केतिरा ई आलमी इदारा ऐं ख़ासि तौर ते उहे मुल्क जिन खे इहा ॻाल्हि सम्झ में पई अचे त पाकिस्तान जी कहिड़ी अहमियत आहे, उहा ख़ासि तौर ते हिंदुस्तान कल्ह खां वठी करे उनजी जेके मीडिया ऐं उनजी सियासी जमातुनि जो जेको रुख़ हुयो उहो अमरीका जे तरफ़ ऐं पाकिस्तान जे तरफ़ हुयो। इहे वॾा अहम सुवाल आहिनि, इन ते अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। मुंहिंजा मौज़ूस महिमान मां तारीफ़ कराईंदो हलां। असां सां मौजूदु आहिनि सीनियर सहाफ़ी तज़िया निगार एजाज़ महर साहब, इस्लामाबाद खां जॉइन कयो आहे, वॾी महिरबानी अवां जी, अवां असां सां मौजूदु आहियो। ऐं इन सां गॾोगॾु नुसरत वाहिद साहिबु आहिनि, अॻूणी MNA आहिनि, हुनजो तालिक़ु जेको आहे सो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां आहे, अवां जी बि वॾी महिरबानी। असांखे थोरी देरि में असवर इमाम साहब जॉइन कंदा, वाशिंगटन DC मां सीनियर सहाफ़ी आहिनि, उन्हनि जी बि वॾी महिरबानी, उहे बि थोरी देरि में असांखे जॉइन कंदा। ज्ञानचंद साहब आहिनि, अॻूणा सेनेटर बि आहिनि ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि। सभिनी महिमाननि जी महिरबानी। एजाज़ साहब, मां सभ खां पहिरियों अवां खां ई शुरू कंदुसि। कीअं पिया ॾिसो सर कल्ह जी मुलाक़ात ऐं अॼु जी डेवलपमेंट, ख़ासि तौर ते अमरीका जेको हतमी फ़ैसिलो करे छॾियो आहे त असां हमिलो कंदासीं, सिर्फ़ु हिन वक़्तु हुकुम जो इंतज़ारु पिया कयूं, त चइजे त पोइ हिन खिते में वधीक इहा कशीदगी अगरि वधे थी ऐं अमरीका बि अगरि हिन में अची थो वञे ऐं हमिलो करे थो, हिन जा नताइज छा निकिरंदा? नतीजा यकीनन भयानक निकिरंदा ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त अमेरिका जे सदर जो इहो बयानु जेको आहे उहो ईरान खे दबाव में आणण जे लाइ हिकिड़ी प्रेशर टैक्टिक जो हिसो थी सघे थो, छो त रूस ऐं चीन बि वाज़े करे छॾियो आहे त जेकॾहिं इहो मामिलो वधे थो त इहो हिते रुकबो कोन ऐं हिकिड़ी थर्ड वर्ल्ड वार जेको आहे उहा शुरू थी सघे थी। ऐं यकीनन जेको अमेरिका जो हिन जंग में जेकॾहिं अचे थो त मेन टारगेट उन्हनि जो इहो हूंदो त जेको न्यूक्लियर साइट आहे ईरान जी, उन खे हिट कंदा, छो त उहा टेक्नोलॉजी ऐं एॾो पावरफुल बम जेको आहे उहो अमेरिका वटि ई आहे, इसराइल वटि कोन्हे को। ऐं जेकॾहिं न्यूक्लियर साइट तव्हां तबाह कयो था, छो त जॾहिं तव्हां इंटरनेशनल इदारो जेको आहे न्यूक्लियर जे बारे में IAEA, उन खे ईरान जॾहिं लिखी ॾिनो आहे त असां बम न पिया ठाहियूं ऐं पीसफुल पर्पज़ जे लाइ, इलेक्ट्रिसिटी पर्पज़ जे लाइ असां न्यूक्लियर पंहिंजो कैपेबिलिटी डेवलप कयूं पिया, त उन खां पोइ इहो इंटरनेशनल लॉ जी ख़िलाफ़ वर्ज़ी हूंदी त तव्हां ईरान जी कंहिं बि न्यूक्लियर फैसिलिटी ते हमिलो कयो। ऐं ही ख़ुदि इंटरनेशनल रेड लाइन क्रॉस कई आहे इसराइल। हाणे नेतन्याहू अॻु में बि जेको आहे अमेरिका खे 6 जंगुनि में, उहा इराक जंग हुजे, शाम जी जंग हुजे या ॿियनि मुल्कनि जी, लिबनान जी हुजे, अफ़गानिस्तान त ख़ैर अमेरिका जी बज़ाहिर पंहिंजी, त इन्हनि सॼे मामले में नेतन्याहू हमेशह अमेरिका खे इस्तेमालु कयो आहे।
हाणे ख़ुदि अॼु अमेरिका में मुज़ाहिरा शुरू थी विया आहिनि ऐं माण्हुनि जुलूस कढणु शुरू कया आहिनि त अमेरिका खे इसराइल जे जंग जो हिसो न बणिजणु घुरिजे। त इहो अवामी दबाव जेको आहे ऐं इंटरनेशनल दबाव रशिया ऐं चाइना जेको वार्निंग ॾिनी आहे, त मां सम्झां थो त उन खां पोइ ऐं ख़ुदि बर्तानिया जेको येसमैन आहे अमेरिका जो, उन बि उनखे ख़बरदार कयो आहे त थधे दिमाग़ सां सोचो, जीअं तव्हां इंट्रो में बि ॻाल्हि कई। जी त चवण जो मक़सदु त इहे सभु इंडिकेटर इहा शइ इंडिकेट कनि था ऐं मुंहिंजी पॉलिटिकल विज़डम मुताबिक़ त अमेरिका तकड़ि न कंदो ऐं ईअं जेको आहे इंटरनेशनल रेड लाइन क्रॉस न कंदो। जेकॾहिं थियो त उन मां दुनिया जो नक्शो ई चेंज थी वेंदो, अमेरिका लूज़ कंदो ऐं नवां सुपर पावर जेको आहे हिन खिते में उभरंदा, नवां अलायंस तव्हांखे नज़र ईंदा जेके कंहिं हद ताईं हिन महिल ताईं नज़र अचनि बि पिया। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त हिन महिल ताईं अख़लाक़ी हिमायत हुजे या अॼु जीअं पाकिस्तान जे फॉरेन मिनिस्टर जी ॻाल्हि ॿोल थी आहे ईरानी फॉरेन मिनिस्टर सां, जंहिंमें हुन इसराइली हमलनि खे कंडेम कयो आहे। ऐं हिन महिल सॼी तक़रीबन जेको आहे इसराइल जी आबादी जेको आहे हेठि बंकर्स में पई आहे ऐं जेको आहे जहिड़े तरीक़े सां इसराइल ते मुख़्तलिफ़ रुकावटुनि जे बावजूद बि, टेक्निकल रुकावटुनि जे बावजूद बि ईरान पंहिंजी अहिड़ी टेक्नोलॉजी यूज़ कई आहे जो इसराइल खे कॾहिं बि एतिरो नुक़सानु न थियो आहे जेतिरो अॼोके ऐं 2-3 ॾींहंनि में जेको हमला ईरान कया आहिनि उन्हनि जे ज़रिए थियो आहे। त ख़ुदि इसराइल जे लाइ जेका ही नस्ल आहे उन जे लाइ बि इहो हिकिड़ो मिसाल आहे त एॾी तबाही अॻ में कॾहिं बि इसराइल में न ॾिठी वई हूंदी जेतिरी हाणे थी आहे। ऐं अॼु जॾहिं नेतन्याहू थो चवे त असांजी इस्पताल ते हमिलो थियो आहे, हालांकि उहो इस्पताल जे डिस्गाइज़ करे उते हिननि जो मिलिट्री जेको आहे उहो आहे इंस्टॉलेशन्स आहिनि, त उनखे जेको आहे उन कंडेम कयो आहे त चवे थो त इंटरनेशनल जेको आहे दुनिया उहो हॉस्पिटल ते हमले जी मज़म्मत करे। ऐं पाण गज़ा में जेके हिकु हिकु हॉस्पिटल फैसिलिटी जेको आहे उन्हनि खे तबाह कयईं त उहो जस्टिफाइड पियो करे ऐं अॼु चए थो त उहो ग़लति आहे। त मुंहिंजो ख़्यालु आहे इसराइल जो इहो मौक़िफ़ दुनिया में हाणे किथे बि कोन विकामबो। बिल्कुलु भले जर्मनी, रूस, यूरोप हुजे, उहे उनखे बाहि नथा कनि पिया ऐं इंटरनेशनल प्रेशर इसराइल ते बि बिल्ड थिए थो ऐं इंटरनेशनल प्रेशर अमेरिका ते बि बिल्ड थिए पियो। त इहो एतिरो आसान न आहे जो अमेरिका हिन जंग में हिसो वठे। जेकॾहिं अमेरिका जंग में हिसो वठितो त हीअ जंग फैलिजी वेंदी सॼी दुनिया में ऐं ख़ुदि उनजो वॾे में वॾो लूज़र अमेरिका थी सघे थो, छो त जदीद टेक्नोलॉजी जेका रशिया ऐं चाइना वटि आहे हिन महिल, उन खां इसराइल बि डिॼी वियो आहे। त इहे हमला जेके कामयाबु थियनि थिया इन्हनि में तव्हां ईअं सम्झो त मुख़्तलिफ़ क़िस्म जा लेयर्स आहिनि ऐं अमेरिकन जा अॾा आहिनि। ऐं जेको हिते कतर में अॾो आहे, इहे बि रिपोर्ट्स आयूं आहिनि त उहो अमेरिकन ख़ाली कयो आहे। त हाणे इन्हनि जी तस्दीक अञा थियणु बाक़ी आहे ऑफिशियली। त मक़सदु चवण जो त जेके पोइ खिते में अमेरिका वेठो आहे मुख़्तलिफ़ जायुनि ते, पोइ उहो बि महफ़ूज़ न हूंदो ऐं डायरेक्ट पोइ इहो मामिलो बिल्कुलु वधी सघे थो। एजाज़ साहब अवां सां इन करे गॾु ई मां हुजो, नथो सम्झां। वाशिंगटन DC हलंदासीं। असां सां उतां ज्वाइन कयो आहे असवर इमाम साहब, सीनियर साफ़ी तजज़िया निगारान। असवर साहब बहुत शुक्रिया, आपने वक्त निकाला। आप सही सुन पा रहे हैं? जी मैं आपको सुन पा रहा हूँ, लेकिन मैं खाली शायद वीडियो अभी तक शायद आई नहीं। अच्छा क्या है, चले, पता नहीं मुझे। कोशिश करें कि वीडियो भी आ मैं जाए। सुन पा रहा हूँ, मगर आप सवाल सर बहुत शुक्रिया। सर फरमाइएगा कि कल की मुलाकात को पहले तो अमेरिका में मुकीम पाकिस्तानी और बिलखुसूस आप जैसे सहाफ़ी कैसे देख रहे हैं कि फील्ड मार्शल आसिम मुनीर की डोनाल्ड ट्रंप से जो मुलाकात हुई, और ये मुलाकात एक गैरमामूली तो थी मगर इसकी अहमियत क्या है? और मैं समझता हूँ कि जनरल अयूब के बाद जो है कई सियासतदान आए हैं, पर कल की मुलाकात को वेस्ट का मीडिया, अमेरिकन मीडिया, वो किस तरह से इसको लिख रहा है और बता रहा है? जी असफर इमाम साहब, मेरी आवाज़ आ रही है आप तक? आपकी आवाज बहुत ज्यादा कट रही है, मुझे एक समझ नहीं सर मैं दोबारा सवाल कर रहा हूँ। बहुत ज्यादा कट रही है, मैं दोबारा तो सवाल मुझे कर रहा हूँ कुछ आपसे ज्यादा कि समझ नहीं आ रही कि मैं आपको दोबारा सवाल रख रहा हूँ आपके सामने। कल जो है आर्मी चीफ फील्ड मार्शल की जो मुलाकात हुई उसको वहां पर कैसे देख रहे हैं? मेरा ख्याल है कि मैं चलें कोशिश करें कि आपकी हमारे साथ कम्युनिकेशन जो है सिस्टम जो आपका सही हो जाए। मुझे आवाज सिर्फ ऑडियो पे ले लेना। जी मैं जो है मैडम आपकी तरफ आऊँगा। एक तो इसराइल और ईरान की जंग, अमेरिका का आज वही वाली बात जो थोड़ी देर पहले जो एजाज महर साहब फरमा रहे थे कि अमेरिका का अगर इस जंग में
आ जाना तो इस खित्ते पे नहीं मगर दुनिया पे बड़े असरात पड़ेंगे। और कल जो आर्मी चीफ़ की जो मुलाकात हुई है फील्ड मार्शल आसिम मुनीर साहब की डोनाल्ड ट्रंप से, एक तो उसको आप कैसे देखती हैं? फिर पाकिस्तान का रोल जो इस वक्त है ख़ास तौर पर ईरान को लेकर, मगर पाकिस्तान नहीं मगर आलमी दुनिया का भी यही है कहीं ना कहीं कि जी जंग से नहीं, जैसे आज बरतानिया ने वाज़े तौर पे कहा कि ठंडे दिमाग से काम ले, जंग की तरफ ना जाया जाए। जी सॉरी, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, बहुत शुक्रिया मुगरी साहब प्रोग्राम में लेने के लिए। देखिए सिचुएशन इस कदर तेजी से बदल रही है कि कोई सोच नहीं सकता था। इन्होंने समझा था एक्चुअली इसराइल ने कि जिस तरह हम गाजा के ऊपर फ़लस्तीन के ऊपर बॉम्ब गिराते रहे हैं और लोग मरते रहे, शहीद होते रहे, इवन वो जो पनागाहों में थे जिनके ऊपर सिर्फ एक रबड़ का शेल्टर होता था उधर तक इन्होंने आके गिराया। गाड़ियों में बैठे हुए लोग, उनके ऊपर कहाँ कौन सी जगह ऐसी थी जहाँ बमबारी नहीं की। पूरा पूरा फ़लस्तीन इस वक्त ढेर बना हुआ है, जैसे कहना चाहिए ईंटों का और रेत का और पता नहीं किस किस चीज का। उस वक्त किसी को कोई एक लम्हे को ख्याल नहीं आया कि वो लोग इंसान नहीं है, उनके बच्चे नहीं है। इनके 24 लोग मर गए अभी, सिर्फ 24 लोग। उस पर तहलका मचा हुआ है। ये जो इनके सदर मुमलकत साहब है, उनकी आंखों में आंसू थे आज। और आपने देखा लोग वहां रो रहे थे, बाकायदगी से कह रहे थे मुस्लिम ब्रदर्स वी आर सॉरी प्लीज फॉरगिव अस। कि इस कदर इन्होंने पिछले 2 साल से तबाही मचाई हुई है फिलिस्तीन में। इनको ये समझ रहे थे ये ईरान जाएंगे, चूंकि उनके पास एयरफोर्स नहीं है और कोई इस तरह की चीज नहीं है, तो वो शायद हमें इसी तरह उनके ऊपर बमबारी करके वापस आ जाएंगे और बड़े सुरखरू होंगे कि हमने इतने गिरा दिए और इतने गिरा दिए। लेकिन आपने देखा किस तरह उन्होंने तैयारी की हुई थी अंदर ही अंदर कि ऐसे इन्होंने इंसानों को बंकर्स में रखा हुआ है। और वो बंकर्स नॉर्मल बंकर्स नहीं है, आपने देखा है उसको कि उसमें इंटरनेट मौजूद है, एसी चल रहे हैं, डबल बेड है जनाब। और मतलब कौन सी ऐसी चीज है जो वहां पे मौजूद नहीं है। और इट्स लाइक अ होम, इस टाइप का वो सारा कुछ इन्होंने बनाया हुआ है। अपने सारे लोग 10 मिनट के अंदर अंदर उसके अंदर पहुंच जाते हैं, क्योंकि जो सायरन बजता है वो 10 मिनट पहले बजता है और तकरीबन लोग उसके अंदर पहुंच जाते हैं। जो 24 लोग मरे हैं वो खैर मतलब मर गए, बस अब क्या करें। लेकिन जो आज सुबह को जो ईरान ने सबसे खतरनाक मिसाइल फेंका है जिसकी शाखें निकली हैं और 8 जगह पे जाके उन्होंने बमबारी की है और जाहिर है कि वो उन्होंने टारगेट बनाया उसको, तो उसके बारे में अभी तक ये हो रहा है कि वो कैसा मिसाइल है। क्योंकि मिसाइल नॉर्मली सीधे जाते हैं, ये मिसाइल जो है ये टेढ़ा होके जाता है और जाके जो टारगेट्स हैं उनके ऊपर उसको होता है। तो ये आप अगर ये समझ रहे हैं कि मुसलमान ममालिक सारे के सारे खैमे लगा के बैठे हुए अपने घरों में, अपने मुल्कों में, और वो कुछ नहीं कर सकेंगे, तो ऐसा नहीं है। इस वक्त हम लोग जाहिर है कि अपने ईरानी भाइयों के साथ हैं। अब पता नहीं हमारे चीफ ऑफ आर्मी स्टाफ या फील्ड मार्शल साहब जो है वो जाके क्या बंद कमरे में मुआहदे करके आए हैं, आस्ता आस्ता उसके बारे में पता चलेगा। लेकिन मतलब एज ए नेशन हम ईरान के साथ हैं और हम ईरान के साथ ही रहेंगे। और आपने देखा कि खान साहब ने बाकायदगी से कहा कि मुल्क के बल्कि दुनिया के जो हालात हैं उसमें मैं नहीं चाहता कि आप लोग कोई किसी किस्म को प्रोटेस्ट करे। 2 हफ्ते के लिए मैं इसमें आगे बढ़ाता हूँ और उसके बाद भी देखा जाएगा कि क्या हालात है और क्या नहीं है। जाहिर है डोनाल्ड ट्रंप वहां से अपना मीटिंग छोड़ के कॉन्फ्रेंस से आए वापस अमेरिका में कि पता नहीं क्या चीज हुई थी बीच में जिसकी वजह से उनको आना पड़ गया। तो कल का दिन उनके पास बिल्कुल खाली था, उसमें कोई शेड्यूल कुछ इस तरह की चीजें नहीं थी। तो उन्होंने मुलाकात कर ली इनसे और बहुत अच्छा, आप समझते हैं कि ये मुलाकात पहले तय नहीं थी, वो क्योंकि फ्री थे तो मिल ली है? मोस्ट प्रॉब्ली ऐसा ही है, क्योंकि आप देखिए वो छोड़ के आए वहां से अपनी कॉन्फ्रेंस। नहीं वो तो छोड़ के आए, मगर आर्मी चीफ पहले से वहां पहुंचे हुए थे, कोई मुलाकात तो थे वहां पे, जाहिर है आर्मी नहीं, ऐसा नहीं हुआ होगा बिल्कुल अचानक। लेकिन हो सकता है कि किसी और दिन में हो, लेकिन ये बीच में चूंकि फारिग वक्त मिल गया तो इसलिए उन्होंने कर लिया। लेकिन जो इम्पोर्टेंट चीज है, मैं समझूं कि फारिग वक्त मिल गया इस वजह से उनको जो है ज्यादा टाइम दिया, अकोमोडेट कर लिया गया बिल्कुल सिंगल हैंडेडली। आप ये देखिए कि इस किस्म की अगर 2 मुल्कों के बारे में कोई चीज हो रही है तो उस वक्त वहां पे पूरी एक कॉन्फ्रेंस टाइप चीज होनी चाहिए थी कि उनकी तरफ के भी लोग बैठे होते और हमारी तरफ के भी लोग बैठे होते, ताकि कोई चीज सीक्रेट ना होती। अब अंदर खाने क्या हुआ है किसी को नहीं पता, क्योंकि मुझे जो सबसे बड़ा जाती तौर पर बात कर रही हूँ, मैं किसी और की बात नहीं कर रही, मुझे जो खतरा है सबसे बड़ा वो ये कि हमारे एटमी प्लांट का ऊपर वो बिल्कुल यूक्रेन की तरह कहेंगे कि इसको आप डिस्कार्ड कर दें, खत्म कर दें, हम आपकी मदद करेंगे, फलां करेंगे। हमें तो जाहिर है हर वक्त पैसों की जरूरत होती है, तो
وہ اس میں اللہ نہ کرے کہ یہ والی چیز اگر لے لی گئی تو پھر پاکستان کا سروائیو کرنا بہت زیادہ مشکل ہے. جیسے یہ لیں گے ادھر سے ایریا حملہ آور ہوگا ہمارے اوپر. جو آج تک جو بیٹھا ہوا ہے وہ آرام سے, وہ صرف اسی وجہ سے کہ ہمارے پاس نیوکلیر بام کی فیسلٹی ہے. اگر وہ کچھ کرے گا تو ہم بھی واپس کچھ کر خدشات سکتے ہیں ہیں. آپ کے, جو خدشات ہیں اللہ نہ کرے کہ کسی بھی کی اللہ حکومت نہ کرے, ہے, اللہ نہ کرے, مگر میں اسی لیے کہہ رہا ہوں کہ کسی کی بھی حکومت ہو, چاہے تحریک انصاف کی ہو, اس وقت نون لیگ کی ہو, یا اس ملک کے اندر کوئی بھی حکمران ہو, یہ تو پاسبل ہی نہیں ہے کہ ہم جو ہے اپنے نیوکلیر اثاثوں پہ کوئی سمجھوتہ کر سکیں. دیکھیں ہم نے اس کے لیے بہت بڑی قربانیاں دی ہیں. ضیاء الحق نے پروموٹ کیا اس کو, اور وہ خاموشی سے وہ کرتے رہے. مشرف آیا, اس نے کیا, خاموشی سے کرتے رہے. اس سے پہلے جو تھے وہ صاحب تھے, ہم کرتے رہے. لیکن انہوں نے بجٹ زیرو کر دیا ہے اس کا. آپ کو پتہ ہے زیرو ہے بجٹ. کیوں زیرو بجٹ ہوا ہے؟ جبکہ میرے خیال میں سب سے زیادہ پیسے ادھر ان کو ہی دینے چاہیے تھے, کہ ملک کے دفاع کے لیے اس سے بڑی کوئی اور چیز نہیں ہے. چلیں آرمی ساتھ ہی اگر رہے گا. میں strong پاکستان ہوگی تو پیپلز اس کی پارٹی وجہ کے سے ہوگی نا کہ ہمارے گیان چند پاس صاحب اتنی ہیں, ان کی بڑی طرف جانا ایک چاہوں گا. facility میڈم آپ کی موجود ہے. اجازت کے. گیان چند صاحب بہت شکریہ, آپ نے وقت نکالا میرے پروگرام کے لیے. سر فرمائیے گا کہ ایک تو جو ہے ایران اور اسرائیل کی اس تناظر میں جو جنگ کا ماحول ہے, انہوں کے کی پیڈس ہو بی طرف جگہ ہن وقت گال کیوں پیا فیلڈ مارشل آصم منیر جی کا ڈونلڈ ٹرمپ سے ملاقات تھی. ان ملاقات کھان پوइ केतिरनि ई मुल्क, ख़ासि तौर ते पाड़ेसरी मुल्क हिंदुस्तान जी बि ॻाल्हि कयूं, उते बि उन्हनि जूं निंडूं हराम लॻी पई वञनि त अलाए छा पियो थिए. अवां ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी कीअं पई सम्झे अगरि अमेरिका हिन जंग में अॻिते वधे थो त जीअं का महर साहब ॻाल्हि कई त हिन खिते में न पर पूरी दुनिया में आलमी सतह ते हुन जा ख़तरनाक असरात पवंदा. आऊं सम्झां थो इहा जेका इसराइल जंग छेड़ी आहे ऐं अमेरिका उन में ट्रिपोली शामिल थियण जे लाइ जेको ऐलान कयो आहे, इहो इंतिहाई हिकिड़ो ख़तरनाक अमल आहे. अमेरिका जो असीं जापान ते जेके हिननि एटम बम उछलाया, हुन वक़्त खां अमेरिकन खे दुनिया सॼी ज़ालिम हिकिड़ी क़ौम ऐं मुल्क तौरु असीं ॾिसूं था. दुनिया जो हर बाशऊर माण्हू, प्रोग्रेसिव माण्हू सम्झे थो त अमेरिका सिर्फ़ु पंहिंजे वफ़ादनि जे लाइ सॼी दुनिया खे तबाह करण जे लाइ तयारु थी थो वञे. हिन वक़्त में बि हुनजो हिन क़िस्म जो ऐलान संदसि नियतुनि खे ज़ाहिर थो करे. यकीनन जेकॾहिं अमेरिका वाक़ई हिन जंग में शामिल थो थिए त पोइ चाइना जे लाइ, रशिया जे लाइ, या हिन खिते जे सभिनी मुल्कनि जे लाइ हिकिड़ी ख़तरे जी घंटी वॼी चुकी हूंदी. अमेरिका जेकॾहिं ईरान ते हमला करे थो त सम्झो त असांजे बॉर्डर ते अमेरिका जा निशाना हूंदा. असां ऐं ईरान जे विच में हिकिड़ा रूहानी तालुकात पंहिंजी जॻह ते, पर बॉर्डर्स बि असांजा मिलनि था, ऐं उन जा असरात खां असां बि कोन था बची सघूं. तंहिं करे आऊं सम्झां थो त हिन वक़्त में जेका पाकिस्तान डिप्लोमेसी में ईरान जो पासो खणणु शुरू कयो आहे, इहा तमामु हिकिड़ी सुठी सोच आहे. बाक़ी जनरली जेकॾहिं असीं अचूं त मुस्लिम वर्ल्ड जे अचूं त केतिरा मुल्क आहिनि जिन जे अंदरि अमेरिका जा फौजी अॾा न आहिनि. कतर हुजे, यूएई हुजे, उर्दन हुजे, सऊदी अरब आहे, इराक आहे. इहे त चौधारी जेके खिते जा मुल्क आहिनि उन में त अमेरिका जा अॾा मौजूदु आहिनि. ऐं अमेरिका खुलम खुला फ़लस्तीन ते, गज़ा ते जेके हमला पिया थियनि उन्हनि जी बि हिमायत वेठो करे. हाणे ईरान ते जेको हमलो थियो आहे उनजी न रुॻो हिमायत वेठो करे, पर उन में बज़ाते ख़ुदि शामिल थियण जे लाइ बि ऐलान करे चुको आहे. तो आऊं सम्झां थो त इहा पूरी थर्ड वर्ल्ड जे लाइ जी कोशिशि कयो त ऑडियो हुननि जो अची सघे. मूंखे हिकिड़ी नंढी ब्रेक लाइ चए पियो, ब्रेक ते था वञूं, कोशिशि कंदासीं ब्रेक खां पोइ असफर इमाम साहब असांखे जॉइन कनि ऐं अमेरिका में जेका अहम मुलाक़ात थी आहे उनजी बि ॻाल्हि ॿोल करे सघूं त अमेरिका ऐं इसराइल जी जंग में हिन वक़्तु अमेरिका जे अंदरि छा सूरत हाल आहे, उतां जी सियासत ऐं उतां जा माण्हू आम पब्लिक छा पई सोचे. वापसि ईंदासीं त ब्रेक खां पोइ हिन ते ॻाल्हाईंदासीं. हिकु बार ॿी रहां खे पंहिंजे प्रोग्राम में भली ॻाल्हि पिया चवां. ॻाल्हि कयूं पिया त अमेरिका ऐं ख़ासि तौर ते इसराइल ऐं उन सां गॾोगॾु ईरान जंग जो मामिलो अमेरिका तयारी मुकमल करे चुकी आहे. हिन सां बि अहमतुल्ला खामनई जो बि
क़त्ल जी धमकी ॾेई छॾी आहे ऐं चयो वियो आहे त अहिड़े इंसान खे ज़िंदा रहण न ॾींदासीं जंहिं जेको आहे सो मासूम जान माण्हुनि जी जान वरिती आहे। पर अफ़सोस उहे माण्हू पिया चवनि जेके ख़ुदि केतिरनि ई लखनि माण्हुनि जा क़ातिल आहिनि ऐं मासूम ॿारनि जा। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे पाकिस्तान जी वाज़े पॉलिसी आहे। ब्रेक खां पहिरियों इहा पिया ॻाल्हि कयूं, कोशिशि पिया कयूं त अमेरिका मां वाशिंगटन DC मां असांखे असवर इमाम साहब बि जॉइन कनि, उनखां पुछी सघूं। पर इन सां गॾोगॾु जेके महिमान मौजूदु आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। एजाज़ भट्ट साहब ॾे पिया हलो। एजाज़ साहब, फ़ैसिले जी घड़ी में अवां इस्लामाबाद में वेठा आहियो, छा पिया सोचो त बीजिंग जो छा हिन में रद्द अमल हूंदो, तेहरान ॻाल्हियुनि करण जे लाइ तयारु हूंदो, DC फ़ैसिलो करे चुको आहे, इन खां अलावा जेके ॿिया कैपिटल आहिनि दुनिया जा उन में जेके सरबराहन वेठा आहिनि उहे बि चवनि पिया त ॻाल्हियुनि ॿोलियुनि सां मसइलो हल कयो। पर हीअ जेका तयारी मुकमल आहे इहा हिकिड़ी महज़ धमकी आहे या सम्झो पिया त जेका डोनाल्ड ट्रम्प चए पियो त ईंदड़ हफ़्तो जेको आहे उहो वॾो ख़तरनाक आहे? सम्झां थो त जीअं अॻु में बि मूं चयो त मूंखे जेका अमेरिका जी इहो सिलसिलो आहे उहो हिकिड़े प्रेशर टेक्टिक जो हिसो थो लॻे। ऐं जीअं जेको आहे त अञा ताईं फ़ैसिलो न करे सघियो आहे ट्रम्प त करिणो छा आहे। कल्ह उन मीटिंग कॉल कई आफ्टरनून में, सिचुएशन रूम मीटिंग जेको आहे उन में उन्हनि डिस्कशन कयो आहे। पर उन इहो हिकिड़ो मीडिया कंज़म्पशन जे लाइ चयो आहे त ऑर्डर करे छॾियो आहे त तव्हां टारगेट सिलेक्शन कयो ऐं तव्हां तयारी कयो ऐं फाइनल डिसीशन जो जेको आहे तव्हां इंतज़ारु कयो। त मां सम्झां थो जहिड़े तरीक़े सां इंटरनेशनल कम्युनिटी ख़ुदि अमेरिका ते प्रेशर बि विझे पई ऐं अमेरिका जा इतिहादी जेके आहिनि उहे बि उन ते प्रेशर विझनि पिया त एॾो सवलो न आहे। ऐं इहो जेको आहे जेकॾहिं अमेरिका नथो मुड़े ऐं अटैक करे थो त इहा ॻाल्हि हिते न रहंदी ऐं न्यूक्लियर वार बि थी सघे थी। ख़ुदि अमेरिका जा जेके एनालिस्ट आहिनि उहे बि इन ॻाल्हि ते कन्विंस आहिनि त इहो अमेरिका जे तबाही जी शुरूआत हूंदी। त उन खां पोइ मां नथो सम्झां त का तकड़ थींदी। ऐं ॿियो त अमेरिका जे चवण ते ई यूरोपी यूनियन जा जेके अहम मुल्क आहिनि, जर्मनी आहे, फ्रांस आहे ऐं बर्तानिया आहे ऐं ख़ुदि यूरोपी यूनियन जो टॉप डिप्लोमेट जेके आहिनि उहे सुभाणे मुलाक़ात कनि पिया ईरानी डेलीगेशन सां। जेको आहे त उन्हनि जी मीटिंग बि तय आहे त न्यूक्लियर जे डील जे हवाले सां। ऐं सदर ट्रम्प जो जेको आहे उहो इंटरनेशनली जेको ईरान ते जोहरी प्रोग्राम जे हवाले सां दबाव आहे उहो बि गैर ज़रूरी इन जे करे थो लॻे त सदर ओबामा जे दौर में ईरान सां एग्रीमेंट अमेरिका ऑलरेडी करे चुको आहे। त उन ईरान उन खां अॻिते नथो वधणु चाहे ऐं सदर ट्रम्प जेको आहे उहो हुननि खे वधीक मजबूर थो करे त तव्हां अञा ॿिया शर्त बि क़बूल कयो। त मां सम्झां थो डिप्लोमेटिक सतह ते इंटरनेशनली नॉर्म्स जे हवाले सां अमेरिकी सदर ट्रम्प जो केस जेको आहे उहो मूंखे कमज़ोर थो लॻे। हाणे यूरोपी यूनियन खे विच में विझी मामले खे सेटल करे ऐं उनजी हिकिड़ी फेस सेविंग वठण था चाहिनि। त मूंखे लॻे थो त सुभाणे जेका मीटिंग आहे यूरोपी अॻुवाननि जी ईरानी डेलीगेशन सां उहा काफ़ी इम्पॉर्टेंट आहे। ऐं उन में जेकॾहिं एग्री थी था वञनि न्यूक्लियर डील ते त पोइ सदर ट्रम्प ऐलान कंदो त भई ठीकु आहे सीज़ फायर कयूं था। ऐं अॼु जेको ईरान जो फॉरेन UN में डेलीगेशन आहे या उते जेको उन्हनि जो सफ़ीर आहे उन जी ट्वीट पे ॾिठी मां हाणे थोरी देरि पहिरीं त उन इहो चयो आहे त इसराइल कूड़ थो हणे पियो। असांजी जेके टारगेट सिलेक्शन आहे उहो बिल्कुलु मिलिट्री जेके टारगेट्स आहिनि उन्हनि ते आहिनि। असां हॉस्पिटल ते हमिलो नाहे कयो ऐं कोई बि इन्वेस्टिगेट करे त ई हॉस्पिटल इसराइल जी इहा नाहे ऐं इहा उन्हनि जी मिलिट्री फैसिलिटी आहे। त बहरहाल उहो पंहिंजी जाइ ते त हिन महिल ताईं जेको आहे कैजुअलिटी बि तव्हां ॾिसो न त जीअं अॻोड़े मैडम चए पियो त 24 माण्हू मुआ आहिनि। भाउ माण्हू हिकिड़ो बि मरे तॾहिं बि उहो ग़लति आहे। कोई बि इंसान चाहे ईरान जे पासे या इसराइल जे पासे त इहे जंगियूं जेके आहिनि उहे सियासतदाननि जे सियासी मक़सदनि ऐं एजेंडाउनि जो हिसो हूंदियूं आहिनि ऐं उनखे जेतिरो बि कंडेम कजे उहो बिल्कुलु आहे। ऐं तक़रीबन हिन महिल ताईं 271 माण्हू जेके आहिनि उहे इसराइल में ज़ख़्मी आहिनि ऐं ईरान में जेको आहे तक़रीबन 1200 खां मथे जेको आहे माण्हू ज़ख़्मी आहिनि। त इहो जेको आहे सिचुएशन जेतिरो जल्द थी सघे इंटरनेशनल कम्युनिटी खे उनजो सेटल डाउन करणु घुरिजे ऐं सदर ट्रम्प खे बि इन ॻाल्हि जो इदराक आहे ऐं तंहिंजे करे तकड़ में जेको आहे को फ़ैसिलो नथो करे छो त हीउ ईरान आहे, हीउ इराक न आहे। त तंहिंजे करे अमेरिका खे बि सोचे सम्झी पंहिंजो फ़ैसिलो करणो पवंदो ऐं उहो मुंहिंजे ख़्याल आहे वेट कंदा यूरोपी लीडर्स सां जेका आउटकम छा थो निकिरे। ऐं ख़ासि करे जेको चाइना ऐं रशिया अलर्ट कयो आहे अमेरिका खे उहो बि का ईअं मामूली ॻाल्हि न आहे।
ऐं चाइना जेके खुली तरीक़े सां हिमायत कई आहे, साउथ नॉर्थ कोरिया बि लीडर उन बि ईरान जी मुकमिल मदद ऐं सहकार जो ऐलान कयो आहे। त इहे एतिरो आसान मामला न आहिनि जिन खे सदर ट्रम्प जो है इग्नोर करे ऐं फ़ैसिलो करे त असां वञूं था। तंहिंजे करे मुंहिंजो ख़्याल आहे डबल माइंडेड आहे ऐं हर को हाणे जेको आहे ॿियो इन चकर में आहे। एजाज़ साहब हिते हिकिड़ो सुवाल ॿियो पैदा थिए थो त फील्ड मार्शल आसिम मुनीर जी मुलाक़ात जंहिंखे पूरी दुनिया हिन वक़्तु कवरेज भी ॾिनी आहे ऐं अहम मुलाक़ात जेका थी आहे, जीअं मैडम ॻाल्हि कई त ट्रम्प साहब खे टाइम हुयो, फारिग हुयो, इन जे लाइ आसिम मुनीर खे एॾो टाइम ॾिनो, न त को इहो शेड्यूल में एॾो वॾो टाइम न हूंदो आहे। ऐं असांजे तरफ़ां बि माण्हू हुजनि हा या बंदि कमरनि में मुलाक़ात थी, उहा मुलाक़ात जा जेके हक़ीक़ी जेके ॻाल्हियूं ॿोलियूं उहे साम्हूं अचनि हा। पाकिस्तान तरीक़े इंसाफ़ सोचे पई, सम्झो पिया त इहा वाक़ई मैडम जी जेका ॻाल्हि आहे उहा दुरुस्त आहे? न, मां नथो सम्झां, छो त हीअ जेको आहे फ़ौजी तक़रीब हुई उन 250 सालनि जी जेको आहे हिकिड़ो एनिवर्सरी सेलिब्रेट पिया कनि, त उन निस्बत सां जेको आहे आर्मी चीफ खे दावत ॾिनी वई ऐं ईअं न आहे त को हुनखे टाइम हुयो ऐं फारिग हुयो हुन चयो त हलिया अचो। इहो प्री प्लान हुयो, अॻु में हुयो, इसराइल जे इन इवन अटैक खां बि अॻु में कन्वे कयल हो पाकिस्तान खे, त उहो हिकिड़ो शेड्यूल्ड मीटिंग हुई ऐं उन में यकीनन अमेरिका इहो मेक श्योर करणु चाहींदो त इन केस जेकॾहिं सुभाणे हू इन्वॉल्व थियनि था त पाकिस्तान जेको घटि में घटि एतिरो करे, छो त अॼु तव्हां जेको इसाक डार राब्तो कयो आहे ईरानी ख़ारजा मिनिस्टर सां, इहो इंडिकेशन आहे आर्मी चीफ जी मीटिंग खां पोइ हिन जो राब्तो करणु ऐं वरी इसराइल जे हमले जी मज़म्मत करणु, ईरान सां ताउन करण जी ॻाल्हि करणु, ईरान ते जेको इलीगल आहे हमिलो, अॼु फॉरेन ऑफिस जेको बयानु जारी कयो पाकिस्तान जी, उन में बि उनखे इलीगल हमिलो ऐं हिकिड़ो एग्रेसिव एक्ट करार ॾिनो आहे। त मां सम्झां थो त इहो पाकिस्तान जो मौक़िफ़ क्लियर आहे ऐं पाकिस्तान फिज़िकली उन्हनि जी सपोर्ट करे या न करे उहा अलॻि मामिलो आहे, या दरपर्दा उन्हनि जी सपोर्ट करे थो या नथो करे। बाक़ी पॉलिटिकल जेका हिमायत आहे ईरान जी उहा पाकिस्तान वाज़े तौर ते जारी रखी आहे ऐं इहो जेको आर्मी चीफ जी मीटिंग खां पोइ फील्ड मार्शल जी मीटिंग खां पोइ पाकिस्तान तरफ़ां ईअं करणु, इहा ख़ुदि पाकिस्तान जी फॉरेन पॉलिसी खे वाज़े तौर ते ज़ाहिर करे थो। ऐं जेतिरे क़दुरु तालुक आहे आर्मी चीफ सां मुलाक़ात वारो जेको फील्ड मार्शल सां, त उन सां पाकिस्तान जी हिकिड़ी पोज़ीशन पूरे रीजन में हिकिड़ी मुनफ़र्द थी वई आहे, तमामु वधी वई आहे, अहमियत वधी वई आहे। ऐं भारत सां जंग खां पोइ पाकिस्तान जी बार बार तारीफ़ करणु, आर्मी चीफ जी बार बार तारीफ़ करणु ऐं जंग बंदि कराइण जो जेको आहे क्रेडिट खणणु, इहो ख़ुदि इंडिया जे जेको मौक़िफ़ आहे उन जी नफ़ी आहे। त मां सम्झां थो त डिप्लोमेटिकली पाकिस्तान खे वॾे अरसे खां पोइ इहो एज मिलियो आहे ऐं अमेरिका हिकिड़ी इम्पोर्टेंस ॾिनी आहे, जंहिंसां पाकिस्तान जी हिन खिते में, हिन रीजन में मुआशी कमज़ोरियूं ऐं सभिनी शयुनि जे बावजूद बि पाकिस्तान जी हिकिड़ो नओं रूप ऐं रोल साम्हूं आयो आहे। ऐं मां सम्झां थो त इन सां पाकिस्तान खे ईंदड़ वक़्त में बि फ़ाइदो थींदो। उनजो जेको हिकिड़ो कमबैक कयो आहे, हिकिड़ो रीजनल पावर जे तौर ते पाकिस्तान खे अमेरिका तस्लीम कयो आहे, त इहो मुंहिंजो ख़्याल आहे पॉज़िटिव आहे। ऐं ईअं मां नथो सम्झां त कोई अॼु मूंखे टाइम आहे त अचो मानी खाओ जी, त ईअं न हूंदो आहे। ऐं इहो बि हक़ीक़त आहे त अमेरिका में हिकिड़ी चवणी आहे त इहे फ्री लंच न आहे, उनजे लाइ तव्हांखे पैसा भरणा पवंदा। पर ॾिसूं था हाणे पाकिस्तान उनजी कहिड़ी क़ीमत थो भरे। पता नहीं क्यों नहीं पहुंच रही। असवर इमाम साहब हैं आप हमारे साथ? निकाल लो जी, असवर इमाम साहब आप सही सुन पा रहे हैं? हेलो जी, मेरी आवाज़ आ रही है आप तक? जी आ रही है जी। जी, असवर इमाम साहब आप सही सुन पा रहे हैं? जी 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 बताइए। असवर इमाम साहब, अगर आप तक मेरी आवाज़ आ रही है तो ये जो आ रही है जी आपकी बात। ये आ रही है, आप क्यों बार बार पूछे जा रहे हैं? आप तो नहीं कह रहे हैं, हम लोग सुन रहे हैं, तो आपको नहीं आ रही है? मेरे पास नहीं आ रही थी, इसीलिए मैडम मैं उनसे पूछ रहा था कि आप तक आ रही है नहीं आ रही। अच्छा सर, बताइएगा कि पाकिस्तान और जो है ईरान और जो इस वक्त इसराइल की जो जंग है सर, ये जो पाकिस्तान के हमारे फील्ड मार्शल आर्मी चीफ का दौरा था, उसको अमेरिका में किस तरह से देख रहे हैं आप लोग? और कल के दौरे के बाद आज जो मुख्तलिफ अखबारों ने लिखा है और कवरेज दी है, उस पर आपका तजिया क्या है? देखिए जी, इसकी जो शुरुआत होती है ये
इंडिया ने जब पाकिस्तान के ऊपर अचानक जो है ये हमला किया, उससे पहले इसने पहलगाम में एक फॉल्स फ्लैग ऑपरेशन किया, जो उसकी एक पुरानी आदत है कि जी वो एक बहाना बनाता है और उसके बाद वो एक्शन करता है। लेकिन ये है कि इसके पीछे जो है इंडिया के काफ़ी पॉलिटिकल और मिलिट्री ऑब्जेक्टिव्स थे, क्योंकि ये नहीं है कि उसने सिर्फ आके और रात को जो है ना शबखून मार के और चंद एक सिविलियन टारगेट्स को जो है ना हिट करके और फिर जो है ना फारिग हो जाना था। उसके मकासद उससे बड़े थे। वो अब उसको कुछ गलतफहमियां थी और अपने बारे में कुछ खुशफहमियां थी कि वो आज जो है वो बहुत मजबूत है और पाकिस्तान जो है वो हर लिहाज से अंदरूनी तौर पे जो है कमजोर हो चुका है और उसमें अभी इतनी ताकत नहीं है कि वो उसका मुकाबला ये कर सके। तो हम बआसानी जो है उसको पहले राउंड में ही जो है उसको नॉकआउट कर देंगे। इसकी जो है जो सलाहियत जो है रेडार सिस्टम की और एयर डिफेंस की वो नकारा करके और फिर हम अपना जो कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रिन जो है जो उन्होंने बनाया हुआ है वो लिमिटेड वॉर के कॉन्सेप्ट में, फिर वो जो आज़ाद कश्मीर और गिलगित बल्तिस्तान की जो बार बार जो ये जिक्र करते रहे हैं काफी अर्से से, तो वो जो है उसको जो है हम अमल में लाएंगे। और साथ उन्होंने सिंतास एग्रीमा जो है वो इतना बड़ा फैसला वो भी जो है उसको भी सस्पेंड कर दिया। तो मैं ये नहीं समझता कि इंडिया ने इतनी बड़ी हरकत जो है और इतना बड़ा रिस्क जो है अगेंस्ट मोस्ट वेरी पावरफुल न्यूक्लियर एंड मिसाइल पावर जो है वो उसने ये की होगी एट इट्स ओन। तो उसकी साथ जो था इजराइल खड़ा हुआ था और शय जो थी उसको अमेरिका की थी। अमेरिका की शय के बगैर वो कभी भी हमला नहीं कर सकता था, क्योंकि अमेरिका को भी इन्होंने एश्योरेंस दिया था कि ये हमारे बाएं हाथ का काम है और हमें कोई मसला नहीं है और हम अपने अहदाफ जो कि पहले हम 20 साल की जो वॉर ऑन टेरर लड़ी और उसमें हम वो अचीव नहीं कर सके, हम इंशाल्लाह इस दफा जो है ना इसको बेबस करके और इसको फिर मजबूर कर देंगे कि अपने न्यूक्लियर प्रोग्राम को रोल बैक। ठीक है सर, कल की मुलाकात क्या देख रहे हैं सर, जो आसिम मुनीर की और डोनाल्ड ट्रंप की मुलाकात हुई है उसको कैसे देखते हैं? जी, तो ये तो मैंने यहाँ आपको पस मंजर दिया कि वो फिर हमारा जो है ना उसके बाद से जो हम हमारा जो स्टेटस है इन द रीजन एंड ऑल्सो एट द ग्लोबल लेवल वो आज बिल्कुल मुख्तलिफ हो गया है। अब दुनिया जो है हमें इज्जत की निगाह से देख रही है, न ये कि सिर्फ पाकिस्तान को, उसकी आर्म फोर्सेस को और खासकर जो है फील्ड मार्शल आसिम मुनीर को, क्योंकि वो ये समझते हैं कि इन्होंने एक कलीदी रोल ये प्ले किया था इस हैरान कुन विक्ट्री जो कि 4 दिन में उन्होंने ये विक्ट्री अचीव कर ली और मजबूर कर दिया कि वो सीज फायर की जो है ना वो रिक्वेस्ट करे और ट्रंप को जो है ना उसमें जो है ना उन्हें धकेला। और ये बात जो है ट्रंप जो है वो क्रेडिट सारा जो है वो अब इसमें ले रहा है कि मैंने एक न्यूक्लियर जंग से मैंने ये रोका है। और इसमें ना ये कि वो अपनी तारीफ करवाना चाहता है बल्कि वो आसिम मुनीर की भी तारीफ कर रहा है कि जी वो कि उन्होंने जी जो है ये बात मानी और जो है ना सीट पार के लिए एग्री किया, जो कि इंडिया नहीं मानता। तो यहाँ तक तो ये बात है। अब उसके लिए इन्होंने जरूरत से ज्यादा जो है इसकी अवगत की है। जिस तरीके से इसकी वहां पर रिसेप्शन हुई है हमारी तारीख में किसी और जो है ना प्राइम मिनिस्टर है या प्रेसिडेंट है मिलिट्री का या सिविल है या कोई आर्मी चीफ है उसको नहीं ये प्रोटोकॉल ये मिला। उसने ना ये कि वो खुद उसमें शामिल था व्हाइट हाउस की जो है फंक्शन में जो दौराने में, बल्कि अपनी पूरी जो कैबिनेट है उसको भी ये मदऊ किया और बार बार जो है उसने पाकिस्तान की भी तारीफ की, आई लव पाकिस्तान, और इनकी भी ये तारीफ की और जो है इनको एक ग्रेट लीडर का नाम दिया। इसके पीछे सेंटकॉम का भी एक बहुत बड़ा एक हाथ था, क्योंकि सेंटकॉम के चीफ ने ये कह दिया कि जी पाकिस्तान जो है वो ही एक वाहिद बुलवर्क अगेंस्ट टेररिज्म है जो एक ग्लोबल थ्रेट है। कोई दुनिया का मुल्क इंक्लूडिंग अमेरिका जो है इसके खिलाफ जो है ना कामयाबी से जंग नहीं लड़ सकता। इन्होंने साबित किया है, आज भी वो खड़े हुए हैं। साथ ही रहिएगा सर, साथ ही रहिएगा। मैं जाना चाहूँगा ज्ञानचंद की तरफ जो कि पाकिस्तान पीपल्स पार्टी के रहनुमा। ज्ञानचंद साहब फरमाइएगा,
اب آپ تک میری آواز آ رہی ہے تو بتائیے گا سر، نتائج جو ہیں اس وقت اگر کہیں کہیں نہ کہیں جو تجزیہ نگار ہیں ہمارے وہ تو اپنے بات بتا رہے ہیں، جیسے کہ بتایا انہوں نے اعجاز بہر صاحب نے بھی. آپ کیا سمجھتی ہیں کہ سر یہ جو صورتحال ہے آنے والے وقت میں جو ہماری فارن پالیسی ہے، اور جو بھی بتا رہے تھے کہ جی یہ پہلی دفعہ نہیں یہ دوسری دفعہ ایسا نظر آیا ہے کہ امریکہ کے اندر اتنا بڑا جو ہے پروٹوکول دیا گیا ہے، اور اعجاز صاحب نے جو بھی کہا کہ امریکہ میں ایک عام کہاوت ہے کہ کھانا جو کوئی بھی کھلاتا ہے اس کے پیچھے کوئی مقاصد ہوتے ہیں، ایسے کوئی کھانے پہ نہیں بولا تھا پوری دنیا میں. دیکھیں میں تو مہر صاحب جو کہہ رہے ہیں کہ ٹرمپ شاید ایران پہ حملہ نہیں کرے گا، وہ ڈرانے کے لیے کیا دے گا، اللہ کرے ایسا ہو، لیکن ان سے کوئی بھی امید نہیں رکھی جاتی. جہاں تک ہمارے آرمی چیف کی ملاقات کا تعلق ہے، یقیناً یہ ریوارڈ ہے اس فتح کا جو ہم نے انڈیا کے خلاف کر کے دکھایا. ہمیں وہ ٹارگیٹس اچیو کیے جو ان اچیویبل تھے. تو اس کے بعد امریکہ نے شاید کچھ پاکستان کو ویلیو کرنا شروع کیا. بلکہ اگر یہ فری لنچ نہیں ہے تو ہمیں بھی محتاط رہنے کی ضرورت ہے. ہمیں بھی بہت سارے چیلنجز ہمارے اڑوس پڑوس میں بھی موجود ہیں، تو وہ پرانا تھریٹ جو انڈیا کا ہے وہ بھی موجود ہے. کیا باتیں ہوئی ہیں، یقیناً پاکستان کا آرمی چیف وہاں پہ بیٹھا ہے اور فاتح آرمی چیف بیٹھا تھا، تو اس نے یقیناً پاکستان کے اس خطے کے مفادات کے حوالے سے بات کی ہوگی. لیکن بذات خود یہ میٹنگ جو ہے یہ بڑا ایک تاریخی موقع تھا جو پاکستان کو ملا. میں سمجھتا ہوں کہ اس سے ہماری انٹرنیشنلی بھی وقار بڑھا ہے، اور ہمارے خود جو اب نیشنلی بھی کہے تو ہمیں ایک فخر ہے کہ ہمارے آرمی چیف کو یہ ریسپیکٹ مل رہی ہے. جی ہمیں باقی کامیابیاں بھی ملی ہیں، جیسے انٹرنیشنلی ابھی بلاول بھٹو صاحب بھی آپ ایک دورہ کر کے واپس آ رہے ہیں، تو ڈپلومیٹک محاذ پہ بھی بڑی پاکستان کو پذیرائی ملی ہے. تو یہ سب پذیرائی ملی ہے، آرمی چیف کو پذیرائی ملی ہے، ہمارے ڈپلومیٹک ڈیلیگیشن کو پذیرائی ملی ہے. جنگ میں ہم فاتح ہوئے، اس کے ساتھ ہمارے پڑوس میں ایک جنگ چھڑ چکی ہے، اس میں امریکہ خود کودنا چاہتا ہے، اور اس کے ٹائمنگ کے حوالے سے ہمارے لیے ذرا پریشان کا صورتحال تو ہے. لیکن ہمارے فارن منسٹر نے، ہمارے باقی پولیٹیکل پارٹیز اور ہمارا جو یہاں کا سسٹم ہے اس میں میرے خیال ہے ہماری گورنمنٹ کے پاس بھی یہ آپشن نہیں ہے کہ وہ کسی بھی قسم کی کسی کنسپائریسی کا حصہ بنے اور ایران کے خلاف جائے. ہمارے محاذ پہ ایک طرف سے کشمیر ہے، فلسطین ہے، اور اب ایران بھی آ چکا ہے. اور پاکستانی قوم کبھی بھی ان تینوں محاذوں پہ کسی بھی ملک کے ساتھ کوئی کوآپریٹ کرنے، کوئی کنسپائریسی میں شامل ہونے کی سوچ بھی نہیں سکتا ہے. تو میں سمجھتا ہوں کہ چیلنجنگ پوزیشن ہے، لیکن پاکستان اس سے کچھ اپرچونٹیز کی حاصل کر سکتا ہے. تو بہت پھونک کر آگے چلنے کی ضرورت ہے. ایسا کہ یقیناً جی میں میڈم آپ کی طرف آنا چاہوں گا. پاکستان تحریک انصاف آپ نے جو بات کی، مگر آپ اگر خدا نہ خواستہ امریکہ اس جنگ کی طرف جاتا ہے تو کئی دنوں سے ہم نے پہلے بھی بات کی تھی کہ آپ پاکستان تحریک انصاف ایک بڑی سیاسی جماعت اور اپوزیشن بینچوں پہ بیٹھی ہوئی ایک کافی تعداد آپ کے نیشنل اسمبلی میں کے پی میں آپ کی حکومت ہے. تو کیا ایران کے لوگ اگر خدا نہ خواستہ جیسے افغانستان کو ہم نے ویلکم کیا، اگر ایسی صورتحال پیدا ہوتی ہے تو پاکستان تحریک انصاف اور اپوزیشن کہاں پہ کھڑی ہوگی؟ اور کیا آپ لوگ سمجھتے ہیں کہ واقعی ایران پہ اگر مشکل وقت آئے تو ایرانیوں کو بھی ہم ویلکم کر سکتے ہیں، کیونکہ پڑوسی تو ہم ہی ہیں؟ بالکل، اس میں تو کوئی ایسی بات نہیں ہے. ہم ایکسپیرینس بھی ہیں اور بے انتہا لوگوں کو ہم نے شیلٹر دیا تھا. افغانستان کی جب جنگ ہوئی ہے تو آپ دیکھیں 40 سال سے وہ ہمارے پاس رہ رہے ہیں. اور اب تو اس طرح بالکل ہو گیا تھا کہ جیسے ہمارے ہی شہری ہیں، ان کے شناختی کارڈ بھی بن گئے تھے، ان کی 2-3 جنریشن یہاں پہ پلی ہیں، شادیاں ہو رہی تھیں اور بزنس فالو کر رہے تھے، سارا کچھ تھا. اور ایک دفعہ نیشنل جیوگرافک کا میں دیکھ رہی تھی پروگرام، جس میں وہ بتا رہے تھے کہ دنیا میں سب سے زیادہ کس نے پناہ دی، تو اس میں پاکستان کا نام ہی نہیں تھا.
اور اتنا حیران ہوئی میں کہ یہ کس قسم کے لوگ ہیں کہ جو سب سے زیادہ لوگوں کو پناہ دی، جن کو شیلٹر دیا، جن کو کھانے پینے کو دیا، اس ملک کا نام ہی انہوں نے غائب کر دیا اپنے اس میں سے. تو یہ ہمیشہ سے آپ کو پتا ہے کہ یہ پریجڈس ہے ان کا، کسی طرح ایسا نہ ہو کہ کسی مسلمان ملک کا نام آ جائے کہ وہ کوئی اچھا کام کر رہا ہے. تو خیر اس میں اگر خدا نہ خاصہ اس طرح کی کوئی چیز ہوئی تو میں سمجھتی ہوں کہ ایران جو ہے نا وہ ایک نیشن ہے، وہ کوئی ایسے ٹک پونجی لوگ نہیں ہیں. آپ کو پتا ہے کس زمانے سے ہیں یہ، اور ان کو کبھی بھی کوئی شکست نہیں دے سکا. جو مرضی کر لے، وہ بہت زیادہ مقابلہ کرنا جانتے ہیں، جس طرح ٹرکش لوگ ہیں، جس طرح افغانستان کے ہیں. آپ نے دیکھا ہے کہ 2 سپر پاورز کا برا حشر کر دیا انہوں نے. پہلے رشیا 6-7 پتہ نہیں ملکوں میں بڑھ گیا، پھر امریکہ آیا تو 20 سال لڑ کے بھاگ گئے وہ سارا اپنا ویپن چھوڑ کے وہاں پہ. تو اس سے پہلے برٹش نے کوشش کی تھی، ان کو کوئی قابو نہیں کر سکتا. یہ کچھ قومیں ہیں جن کو آپ جو مرضی کر لیں، جتنی مرضی تکلیف دے دیں، آپ ان کو قابو نہیں کر سکتے. تو میرا نہیں خیال کہ ایران کو کوئی ہرا سکتا ہے یا کوئی اس طرح کی چیز کر سکتا ہے. آج آپ نے دیکھا ان کے سپریم کمانڈر کا جو بیان آیا ہے، اس نے کہا اگر یہ لوگ مجھے ٹارگٹ بناتے ہیں اور میں مر جاؤں خدا نخواستہ تو رونا نہیں، رونا میں تو کمزور سا جسم چلا جائے گا یہاں سے، لیکن ہار نہیں ماننی ہے ان کے آگے. کبھی ایسا نہیں ہوگا کہ وہ سرنڈر کر دے یا کچھ کر دے. آپ دیکھیے فلسطین میں کس طرح ان کے ایمان مضبوط تھے کہ وہ لوگ جو ویڈیو بنا رہے تھے کہ ابھی آپ دیکھیں گے کہ یہاں پہ آئے گا، بام گرے گا یا جو بھی چیز گرے گی اور اس کے بعد میں نہیں ہوں گا. اور لٹرلی یہ ہوتا ہے کہ وہ بیچارہ بنا کے ہٹتا نہیں ہے تو ادھر آ کے میزائل گرتا ہے اور وہ مر جاتے ہیں. یا چھوٹے چھوٹے بام جو گرا رہے تھے یہ لوگ اسرائیلی، اب ان کو رونا آ رہا ہے، اب ان کو برا لگ رہا ہے، اب ان کو احساس ہو رہا ہے کہ ہمارے لوگ مر رہے ہیں. جو آپ پچھلے 2 سال سے وہ جانے جو مارتے رہے، جو خون پڑی ہیں جی اتنے بڑے بڑے سیمنٹ کے بلاکس کے نیچے، کوئی آپ کو ترس نہیں آیا کہ یہ بھی انسان ہے، ان کو بھی چوٹ لگ رہی ہے، ان کو بھی تکلیف ہو رہی ہے. تو اللہ حساب کرنے والا ہے پورا. ادھر سے آیا ہے اب ایران کو جو انہوں نے کیا ہے، تو اس سے ان کو پتہ چل جائے گا کہ ایران نے کس قسم کی تیاری کی ہوئی ہے. اگر نیوکلیر بام نہیں ہے تو باقی تمام چیزیں اس کے پاس ہیں. اور انشاءاللہ اب آپ دیکھ لیں روس حمایت کو آ گیا، پھر چائنا کہہ رہے ہیں ہم کریں گے، پھر نارتھ کوریا کہہ رہے ہیں ہم آپ کو سپورٹ کریں گے. جب یہ اتنے اسٹرانگ ملک آ جائیں گے نا سپورٹ کے لیے تو امریکہ کو خود بخود بیک آف کرنا پڑے گا. اور اسرائیل تو خیر کسی کھاتے میں ہی نہیں. اب تو ہمیں سمجھ آ گیا نا، جو انہوں نے آئرن ڈوم بنایا ہوا تھا، اتنا ٹیرر پھیلایا ہوا تھا پوری دنیا میں کہ پتہ نہیں وہ اس آئرن ڈوم کے حساب سے کیا کر لیں گے اور کیا نہیں کر لیں گے. تو سب نے دیکھا کہ کیسے وہ میزائل ان کے بالکل ڈاج کرتے ہوئے جاتے ہیں اور جا کے ان کے جو ٹھکانے ہیں اس میں وہ مار کے آ جاتے ہیں واپس یا گر جاتے ہیں whatever جو بھی. تو بات یہ ہے کہ آپ کسی کو بھی اس طرح کمزور نہیں سمجھ سکتے. 4 دن انہوں نے ان کے، آپ کو پتہ ہے نا انڈیا کے جو ڈیفنس منسٹر تھا یا انٹیریئر منسٹر، انہوں نے کہا تھا کہ ہم نے بات کر لی تھی کہ ہم صرف دہشت گردوں کو ماریں گے اور کچھ اور نہیں کریں گے، لیکن ان کا تو پلان کچھ اور تھا. وہ تو ہمارے ایئرپورٹس پہ مار رہے تھے. آپ کو پتا ہے کہ نور خان ایئرپورٹ پہ یا ملیر کینٹ کے جو ایئرپورٹ ہے اس پہ، اس کے پاس یا اور بہت ساری جگہوں پہ. تو ایک دم پھر ہوا کہ ویسے انہوں نے بات کیوں مانی، کس نے مانی ہے ان کی بات کہ ہم وہ آپ کی دہشت گرد ماریں گے، آپ کچھ نہیں کہیے گا. لیکن اس وقت ایئر فورس الرٹ ہوئی اور اس نے واپس حملے جو کیے تو آپ نے دیکھا ان کے جو جہازوں جن کا حملہ ہے اگر اس پہ پہل کرتا ہے امریکہ تو امریکہ کو بہت بڑا نقصان کا سامنا کرنا پڑے گا. اور کل کا دن بڑا اہم ہے. اگر کل کی جو فیصلے کی گھڑی ہے وہ بڑی اہم ہے، مگر ہم دعا گو ہیں ساری دنیا کے لیے. ایسے نہیں کہ ایران تو ہمارا برادر ملک ہے کہ انسان کا کہیں بھی زندگی جو ہے اس کا جو ہے جنگ میں ایسی جو جنگیں جو ہیں وہ نہیں ہونی چاہیے. دنیا کو ترقی کرنی چاہیے، آگے بڑھنا چاہیے. آپ کا بہت شکریہ، آپ نے وقت نکالا میرے پروگرام کے لیے. گیان چند صاحب آپ کا بہت شکریہ، اعجاز مہر صاحب آپ کا شکریہ بہت، اور اصور امام صاحب آپ کا بہت شکریہ. چاروں مہمانوں کا شکریہ. فیصلے جی گھڑی میں اج ॻाल्हि कईसीं पाकिस्तान जे जेको आहे सो चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर जो दौरो अमरीका, उन खां पोइ अमरीका अॼु जेको ऐलान कयो त तयारियूं मुकमल थी चुकियूं आहिनि. ईरान जे मथां हमले जूं सिर्फ़ु हिन वक़्तु हुकुम जो इंतज़ारु आहे, पर जेको पैनल हो असांजो हुन में ख़ासि तौर ते एजाज़ महर साहब जेका ॻाल्हि कई वॾी उहा अहम हुई. त सुभाणे जेका मुलाक़ात थिए पई उहा वॾी अहम आहे. फेस सेविंग खपे हिन वक़्तु, छाकाणि त अमरीका ऐं इसराइल किथे न किथे पासंदे नज़र अचे पियो ऐं यूरोपीय मुल्क जेके आहिनि वज़ीर ख़ारजा ईरान सां मुलाक़ात करे किथे न किथे सेफ स्पेस जेको चइबो आहे उहो कढण में अगरि कामयाबु वञनि था त पोइ इहा जंग रुकिजी सघे थी. सुभाणे ते आफ्ताब मोगरे खे इजाज़त ॾींदा. अल्लाह हाफ़िज़.